नवाबशाह में शहीद बेनज़ीराबाद पुलिस कार्रवाई कंदे 2 हफ़्ता अॻु फुरजा जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। नवाबशाह में एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नवाबशाह पुलिस तरफ़ां 3 कामयाब कार्रवाइयूं कयूं वयूं आहिनि। हुन चयो त एसएचओ दौड़ ऐं संदसि टीम जी कार्रवाई कंदे बारड़े सनाउल्लाह सां ज़्यादती कंदड़ जवाबदार ख़ालिद हुसैन कोराई खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे छॾियो आहे। हुन वधीक चयो आहे त एसएचओ काज़ी अहमद कामयाब कार्रवाई कंदे कुझु ॾींहं पहिरियां राहू कॉलोनी काज़ी अहमद में क़तल थियल मसमात अफरोज़ उन्हनि जे क़तल जो जवाबदार बाबर अली उन्हनि खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे छॾियो आहे। हुन वधीक चयो आहे त डीएसपी सिटी जी सरबराही में एसएचओ थाणो बी सेक्शन ऐं उन जी टीम कार्रवाई कंदे कुझु ॾींहं अॻु मलिक कॉलोनी नवाबशाह में डॉक्टर कौसर गौरी जे घर मां फुर थी वई हुई, जंहिं ख़िलाफ़ कार्रवाई कंदे फुर जा जवाबदार उमर दराज मुग़ल सदाम हुसैन लाखो खे गिरफ़्तार करे उन्हनि वटां सोन जा ज़ेवर 10 लख रुपया, बग़ैर लाइसेंस 2 टीटी पिस्टल गोलियूं ऐं 2 चोरी थियल मोटरसाइकिलूं बरामद कयूं वयूं आहिनि। एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी वधीक चयो आहे त पुलिस पार्टी लाइ तारीफ़ी सर्टिफिकेट जो ऐलान कयो आहे। मंशियात फरोशनि ऐं ॾोहारियनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रहंदियूं जेसीं ताईं उन्हनि बुराइनि जो मुकमल ख़ात्मो नथो थिए।